कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन रब जे दरबार में पहुंचा। रब साईं फरमायो मौजा महबूब छा आंदो थी। मदीने जे मीर टे शयूं अर्ज कयूं हूं, अत्तहियातु लिल्लाहि वस्सलावातु वत्तय्यिबात। हे जेको तू हर नमाज में अत्तहियात पढ़ंदो आ या मेराज जी सुखड़ी थी। हे जो तू हर नमाज में अत्तहियात पढ़ंदो आ या पाक मोहम्मद करीम जे मेराज जी सुखड़ी थी। रब साईं फरमाए मौजा महबूब छांदे थी। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बारगाह एज़दी में अर्ज कयो अत्तहियातु लिल्लाहि वस्सलावातु वत्तय्यिबात। रब मां टे शयूं खणी आयो आ। पहिरीं शइ मुंहिंजूं कोली इबादतूं तुंहिंजे लाइ हूंदियूं। अत्तहियात की माना कौली इबादतूं, माना मुंहिंजा रब जेसी ताईं मुंहिंजी ज़िंदगी आ तुंहिंजी तारीफ़ कंदुसि, तुंहिंजे दुश्मननि जी तारीफ़ न कंदुसि। रात में अल्लाह से पंहिंजे महबूब खे फरमायो महबूब छा आंदो थी। मदीने जे साईं अर्ज़ कयो रब टे शयूं अर्ज़ करे रहियो अत्तहियातु लिल्लाहि वस्सलावातु वत्तय्यिबात। रब टे वचन खणी आयो आ, टे इकरार खणी आयो आ, टे दस्तावेज खणी आयो आ। मुंहिंजा रब मुंहिंजो कोली इबादतूं तुंहिंजे लाइ, मुंहिंजो बदनी इबादतूं तुंहिंजे लाइ, मुंहिंजो माली इबादत कंदुसि त तुंहिंजे नाले ते कंदुसि, ख़ैर जे नाले ते न कंदुसि। मेराज जो फ़लसफ़ो तो बयान कया। हुजूर सिंह घणी शयूं अर्ज़ कयूं जी, जवाब में अल्लाह भी टे ॻाल्हियूं कयूं। अल्लाह छा फरमायो जॾहिं हुजूर साईं जन अर्ज़ कयो अत्तहियातु लिल्लाहि वस्सलावातु वत्तय्यिबात, त रब भी टे ॻाल्हियूं फरमायो। रब फरमायो अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातुहु। मुंहिंजा महबूब तूं टे ॻाल्हियूं अर्ज़ कयूं आहिनि, तमाम टे ॻाल्हियूं थो बयान कयां। तुझे मथा मुंहिंजी सलामती, तुझे मथा मुंहिंजी रहमत, तुझे मथा मुंहिंजो बरकतूं। हाणे तव्हां थोरो तवजो कजो। पहिरीं शइ हुजूर इहा चई त मुंहिंजो कोली इबादतूं रब तुंहिंजे लाइ। जवाब में अल्लाह चयो तुंहिंजे मथो मुंहिंजी सलामती। बे नंबर ते हुजूर चयो हो रब मुंहिंजो बदनी इबादतूं तुंहिंजे लाइ। रब चयो मुंहिंजा महबूब तुंहिंजे मथो मुंहिंजी रहमत। टे नंबर ते हुजूर चयो हो मुंहिंजो माली इबादतूं तुंहिंजे लाइ। इते अल्लाह जमा जो सीगो फरमायो व बरकातुहु, तुंहिंजे मथो मुंहिंजो बरकत। हुते सलामती भी हिक, हुते रहमत भी हिक, हिते बरकतुनि जा मींहं था वसनि। हाणे हाणे चंदे ॾियण वारा तवजो फरमाइनि। माना अल्लाह जे नाले ते ख़र्च करण सां रब एॾो थो परचे। रब थो फरमाए जो को मुंहिंजे नाले ते ख़र्च कंदो, मस्जिद में चंदो ॾींदो, मदरसे में चंदो ॾींदो, तालिबनि जी ख़िदमत कंदो, भलाईअ जे कमनि में ख़र्च कंदो, उन जे मथां मां पंहिंजे रहमत जा पंहिंजे बरकतुनि जा वॾा थोरा टे ॻाल्हियूं हो थी वयूं। टे ॻाल्हियूं हे थियूं। हुजूर सिंह छा थो फरमाए अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहि सालिहीन। थी सघे तो इहो नुक्तो तो अॻ में कंहिं न ॿुधायो हुजे। बोलना ज़रा तवज्जो। इते हुजूर फरमायो अस्सलामु अलैना, ॻाल्हाए कोन थो। अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहि सालिहीन। सही ये तो मालूम है को के सखी जे दर पे वने ऐं सखी उनखे कुझु ॾे ऐं हिनखे ख़बर आहे त मां वधीक घुरंदो मांसि त ख़ुशि थींदो, नाराज़ न थींदो। पोइ वठण वारो सोचींदो त मूंखे त हिसो मिलियो, भातियुनि जे लाइ बि वठी वञा।
لیکن خبر آتے اگوں سخی خوش تھی دو دینا تے خوش تھی دو ناراض نہ تھی دو مارے تک تے صحیح تو وٹھن وارو سوچی دو پنجن پیارن جلا کچھ وتی ہو نا کچھ پاڑے وارن جلا بھی ورتی ہو نا مصطفیٰ کے جڑے اللہ مصطفیٰ جے متھوں پنجو مہربانیوں وسائیوں تو حضور سوچو تو ہانے ماں کچھ پنجے پیارن جلا بھی ورتی ہو نا داڑیاں چو سبحان اللہ حضور فرمایا السلام علینا وعلا عباد اللہ الصالحین رب ماتے تو مہربانی کروں تھی پر موجہ فرما بردار اجو کھاوٹھی قیامت تائیں جے کے اچڑے ہیں حضور سے عرض رب انہوں جلائے بھی وند ملے موجہ رب موجہ ابو بکر جکو گھر سے بہارا نہیں سب کچھ میں محمد کے قدمن تے تو گھوڑے ان جلائے بھی حصے دے السلام علیکم وعلا عباد اللہ الصالحین مجھا مولا مجھے عمر جن کافر جو نکمیں دم کریا ان جے مطھے بھی مہربانی اچھن کھپن السلام علینا وعلا عباد اللہ الصالحین او مجھا رب وہ مجھے عثمان جے ہکئی کچھری میں 700 سامان سا بھرل میں محمد کے سامنے بیارا ان کو بھی مہربانی اچھن کھپے السلام علینا وعلا عباد اللہ الصالحین موجہ مولا موجہ علی جیکھے ماں بچن وانگر پالے تھم جیکھے ماں پانچی سبکر نندری نری پڑھائی تھم جیکھو موجہ علم جو مرکزہ ہے جیکھے ماں پانچی امت چیف جسٹس سے قاضی القضات مقرر کرے تھم جیکھے راما چلے تھم انا مدینت العلم وعلی جمجاب ہے ان جلائے بھی حصے ملن کھپے السلام علینا وعلا عباد اللہ الصالحین موجہ رب ہے مولا بچرا جنجے ظلفن کے ماں چمدو ہاں جنجے رخسارن کے ماں چمدو ہاں جنجے بارن کے ماں چمدو ہاں جنجے ماں کے بیٹھا پیارا ہے جنجے زبان کے ماں محمد چوسی دو ہاں موجہ حسن ہے موجہ حسین انہیں جلابی بند کھپے السلام علینا وعلا عباد اللہ الصالحین موجہ رب ہے موجہ بلال لیکن طاقت تے کر پائے نہیں موجہ رب ہے موجہ سلمان ہے موجہ ابو ذر ہے موجہ سعد ہے موجہ سعید ہے موجہ طلحہ ہے موجہ زبیر ماں کے انہاں جلا بھی وقت کھپے السلام علینا وعلا عباد اللہ الصالحین بزرگ لکھن تھا ان زمانے کا قیامت تائیں سبنی فرما بردار جو حصہ رسول شامل کرائے چھڑے جب حضور ہی بیچا موجہ رب مکھن پو ابو حنیفہ ہی دو شافعی دو مالک ہی دو احمد بن حنبل ہی دو جیکے موجہ دین کی خدمت کرا انہن جو حصہ بھی ملن کھپے السلام علینا وعلا عباد اللہ الصالحین موجہ رب جنید بغدادی جو حصہ بایزید بستانی جو حصہ موجہ اللہ جکو ہندوستان جکو فلسطان میں شریعت جو چونستان قائم کرو میں کیوں نے قاسم نعماتوی جو بھی حصہ کھپے جکو مالٹا جو جزیرن میں تو جے دین جے کلمے کے بلند کھدا میں کہ شیخ الہند جو حصہ کھپے جیکے میں محمد کے دین جے لاؤ جانب جو نظران اولیدہ ہے نظام الدین شامزی ہے مفتی جلی ہے یوسف نبھانوی ہے حبیب اللہ مختار ہے مفسر قرآن اسلم شیخ پوری میں کہ ہر بھی جلا حصہ کھپے السلام علینا وعلا عباد اللہ الصالحین فرشتہ منظر لسن پیا